अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत सा हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोली शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अभी असांजे चैनल ते न त मेरे व्लॉग चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां आवाज़ जो बेल न कंदा, बाक़ी काफ़ी असांजूं हौसलातूं वधंदियूं। हलो था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त वक़्तु बाबर खान खे इहे चवंदो त वीर तुंहिंजो दुश्मन आहे, तोखे कॾहिं माफ़ु कोन कंदो। जेकॾहिं तूं न्याणी जे चवण ते उनखे माफ़ु करी थो, इहा ॿी ॻाल्हि आहे, पर हू तोखे माफ़ु कॾहिं बि न कंदो। तूं उनखे माफ़ु करी त मां उनखे कॾहिं माफ़ु कोन कंदुसि। हीरे नवाब खान तेजाब खान सां ठाव कंदो, पर उते ठही कोन सघंदा। पुलिस हिननि जे विच में अची वेंदो ऐं जेके शर्त तेजाब खान रेस नवाब खान जे अॻियां पेश कंदो, उहे रेस नवाब खान न मञींदो, पर पुलिस उहा ॻाल्हि मञी वेंदो त मां हिनखे मंझराईंदुसि, तूं रुॻो ॻाल्हि कर। ऐं ॿिए पासे मीर संगत खे इहे चवंदो त तेजाब खान कॾहिं मूंखे ऐं मूसा खे धोखो न ॾिनो आहे, रेस नवाब खान वांगुरु जीअं असांखे रेस नवाब खान धोखो ॾेई ज़लील कयो आहे। वधीक वीडियो ॾिसण चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक कंदा।